वगण ऐं भरपासे जे नंढनि वॾनि ॻोठनि थैड़ी आशिम, चौदेरो, मलूक तुनियो, वरियाणी, आली खबड़, यारो देरो, जाफराणी, वकामोरी, अलिया साबो, डातू तीवणा, कबूल तीवणा, सोबदार जतोई, खेरो जतोई, कलोड़ा, खटण खान मुगेरी समेत ॿियनि ॻोठनि में हज़ारे एकड़नि ते पोखियल कणिक जो फसल पची रास थी विकिरे लाइ मार्केट में पहुचणु शुरू थी वियो। पर सिंध सरकार जे खोराक खाते पारां वगड़ में हिन वक्त ताईं कणिक जे ख़रीदारी लाइ को बि सेंटर क़ाइमु न थी सघियो, जंहिं करे हारी कणिक वापारनि खे सस्ते अघ में विकिरो करण ते मजबूर आहिनि। महांगा ॿिज, भाण ऐं ज़रई दवाऊं ख़रीद करे तमामु घणी महिनत बाद कणिक जो फसल कंदड़ हारियुनि खे वापारनि पारां कणिक जो अघु घटि ॾियण सबबि संदनि ॿई हथ मथे ते अची विया। वापारनि सिंध हुकूमत पारां कणिक ख़रीदारी जो सरकारी अघु 4000 मुक़ररु करण बावजूद हारियुनि खां कणिक 3300 ऐं 3400 में ख़रीद कई वञे थी। असांखे कम से कम सफ़ा न आहे त पोइ जंहिं हुकूमत 4000 रेट रखियो आहे उहो 4000 मिले त भली ॻाल्हि आहे। बाक़ी हाणे 3000 3200 3500 वापारी असां अटकल था कनि या असांखे अनु खसे पोइ वरी साॻियो ई असांखे 4000 ॾियनि था। एतिरो कयो भाणो केतिरो असांखे महांगो मिलियो आहे, एतिरो रहम कयो। भई ॿी ॻाल्हि असांजो अर्ज़ु इहो ई आहे, ख़ुदा पंहिंजो असांजे मथां रहम कयो। पंज दाणा खणी असां पंहिंजे बचड़नि खारायूं बचड़नि खे, असांजी हालत ॾिसी रहम कयो। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु असांजो कणिक जो फसल पची रास्तो आहे ऐं कटाई शुरू आहे। तो फसल असांजो सारियुनि जो खणण से उनखे बीमारी लगी वई, पंज वरी बीमारी लगी, सारियुनि जो फसल असांजो तमामु पोते वियो। उन खां पोइ असां कणिक पोखीसीं, कणिक ज़मीन में छाटी कयोसीं, कणिक ज़मीन में असां ज़ीरा कयासीं त उमेद रखीसीं त हिन साल सारियुनि जो जेको आहे फसल जो बैलेंस कणिक पूरो कंदी। पर कणिक खे बि तूफ़ान जो आहे, कणिक खे बि लोड़े हली वियो, कणिक जेका किरी पई आहे ऐं कणिक खे मिशनूं नथियूं लॻनि, कटर नथो लॻे। उन खां पोइ असां इहे मिशनूं घुरायूं हणकण जेके तमामु महांगियूं थियूं पवनि ऐं असांजो बो बि नथो ठहे। जेको असांजो माल जो गुज़र सफ़र हुयो बो बि नथो ठहे ऐं जेको आहे सारी फसल खे बीमारी लॻी त पलाल बि न ठहियो। त ख़ुदा असां तव्हांखे अर्ज़ु था कयूं त अलाह खे मञो किथे कणिक जा जेको आहे सरकारी सेंटर क़ाइमु कयो, जेको रेट मुक़ररु कयो। सरकार 4000 रेट कयो आहे, असां ख़रीदा वञूं त 3500 3300 3200 मथे ॼणी कोन था। त असां जेको सारियुनि में नुक़सानु पियो आहे उहो कीअं बैलेंस पूरो कंदासीं। या असांखे कणिक जा ॿिज महांगा मिलिया आहिनि, तमामु महांगा मिलिया आहिनि। 5000 खां 6000 7000 ताईं असांखे जेको आहे ॿिज जो मण मिलियो आहे। 12000 ते असांखे DAP मिलियो आहे, 6000 ते असांखे यूरिया मिलियो आहे। तमामु असांखे हर शइ महांगी मिली आहे। त असां कुझु रेट वधायो त कणिक जो सारियुनि जो असांजो बैलेंस पूरो थिए। अलाह खे मञो या नई हुकूमत आहे उन्हनि खे असां गुज़ारिश कयूं, ख़ुदा खे मञो कि सेंटर क़ाइमु कयो त जो माण्हुनि जो गुज़र सफ़र सही नमूने सां थिए ऐं बचा माण्हू सही नमूने सां पाले। 8000 रुपया कटो आहे कणिक जो, तव्हांखे डीलिंग पुछो 8000 घटि न पाइनि, पैसा बि रोक रखत बि न। ऐं भाण केॾो महांगो आहे, कारो केॾो महांगो आहे, अशो केॾो महांगो, ज़िंगरा दवाऊं, वरी कणिकुनि खे बीमारी लॻी तबाह थी वियासीं। हाणे रांदो कणिक वरी केरे कयो अथव 30-3200, इहो मुनासिबु न आहे। 30-3200 असां अपील था कयूं डीलरनि खे, वापारियुनि खे त महिरबानी कणिक जो अघु थोरो वधाइनि। 5000 असां 4000 जेको सरकारी अघु उहो बि नथा ॾियो असांखे। 8000 कटो मिलियो ॿिज जो, 8000 कटो, 15-16000 भाण कारी बोरी अछे जो सभु महांगो वठी असां बिस्मिल्लाह करे चटियो। इनखे पाणी ॾिनासीं, 3 भाण ॾिनासीं, बसि दवाऊं विधियूंसीं, ज़िंगरा विधासीं, ज़हर पोपटी पई फिरे, उन खां दवाऊं विधियूंसीं। हाणे फसल लही तयारु थियो आहे। हाणे फसल जो अघु वरी कयो अथनि वञी 3500 3200 अघु, घटि में घटि 5000 5500 4.5 कयो। 4 कयो 200 टे विझी ग़रीबनि जो कुझु कर्ज़ लाहे न, छा मां असांजो कर्ज़ लाहे ग़रीब माण्हू। हारियुनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त कणिक जो अघु 5000 मुक़ररु करे वगण में बि कणिक जी ख़रीदारी लाइ सरकारी सेंटर क़ाइमु कयो वञे ऐं महांगाई ते पिणु ज़ाब्तो आंदो वञे त जीअं मिसकीन हारी मुआशी इस्तेहसाल खां बची सघनि।